मौसम के हवाले से नाज़रीन नवां खे आगाह कंदा हलूं। मुल्क के चइनी सूबनि में तेज़ बरसात सबब सिंधु दरिया में सखर बैराज वटि नंढी ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे। इते खे अहम ख़बर ॾियूंसीं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठ बरसात सबब थियल नुक़सान बाबति इजलास थी रहियो आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत। सिंध में जुलाई खां बरसात जो सिलसिलो शुरू थियो। वॾे वज़ीर आज़म खे इहा आगाही ॾिनी। वॾे वज़ीर तरफ़ां बरसात सबब जानियूं ज़ाया थियण ते वफ़ाक़ खां मुआवज़े लाइ मदद तलब कई वई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त कराची शहर में 556 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। अहम ख़बर खां नाज़रीन नवां खे आगाह कंदा पिया हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठ बरसात सबब थियल नुक़सान बाबति इजलास थियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई आहे। सिंध में जुलाई खां बरसात जो सिलसिलो शुरू थियो। वज़ीर आज़म खे आगाही पिणु ॾिनी। वॾे वज़ीर तरफ़ां बरसातुनि सबब जानी नुक़सान थियण ते वफ़ाक़ खां माफ़ीअ लाइ मदद तलब कई वई आहे। कराची शहर में 556 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। इहो चवणु हो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो।